सुप्रीम कोर्ट जे जस्टिस अतहर मिनल्ला पारां आम चूंडुनि जी तारीख़ बाबति जारी कयल इज़ाफ़ी नोट में चयो वियो आहे त क़ौमी असेंबली टुटण खां पोइ आम चूंडूं 7 नवंबर ताईं कराइण आइनी घुर्ज आहे। चूंडुनि जी तारीख़ ॾियण आर्टिकल 48(5) तहत सदर जो ई इख्तियार आहे। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस अतहर मिनल्ला पारां आम चूंडुनि जी तारीख़ बाबति जारी कयल इज़ाफ़ी नोट में चयो वियो आहे त क़ौमी असेंबली टुटण खां पोइ आम चूंडूं 7 नवंबर ताईं कराइण आइनी घुर्ज आहे। चूंडुनि जी तारीख़ ॾियण आर्टिकल 48(5) तहत सदर जो ई अख़्तियार आहे। नोट में चयो वियो आहे त इहो यकीनी बणाइण सदर जी ज़िम्मेवारी हुई त पाकिस्तानी वोट जे हक़ खां 90 ॾींहं खां वधीक महरूम न रहनि, पर सदर ऐं इलेक्शन कमीशन 8 फरवरी जी तारीख़ ॾेई पाण खे आइनी भञकिड़ी जो ॾोही करार ॾिनो। इज़ाफ़ी नोट में वधीक चयो वियो आहे त सदर या गवर्नर चूंडुनि जी तारीख़ ॾियण जी ज़िम्मेवारी पूरी नथा कनि त इलेक्शन कमीशन खे पंहिंजो किरदारु अदा करणो हो। इलेक्शन कमीशन खे आइन बचाइण लाइ किरदारु अदा करणु घुर्जे। जस्टिस अतहर मिनल्ला पारां जारी कयल इज़ाफ़ी नोट में चयो वियो आहे त 90 ॾींहं अंदरि चूंडूं न कराइण आइनी ऐं अवामी हक़नि जी भञकिड़ी आहे, जंहिंजो को बि इलाज न आहे। इज़ाफ़ी नोट में चयो वियो आहे त सदर ऐं गवर्नर्स खे पंहिंजे मुंसिब मूजिबि गैर जानबदार रहणु घुर्जे। जॾहिं त सदर या गवर्नर एक्शन न खणनि त इलेक्शन कमीशन खे ख़ामोश तमाशाई न बणजणु घुर्जे।